बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। इहदिना सिरातल मुस्तक़ीम। असां जंहिं हिन दौर में रहूं था या इंसान जी नफ़्सियात रही आहे त असांखे कंहिं अहिड़े माण्हू जी ज़रूरत पवंदी आहे जंहिंसां असां पंहिंजो दिलि जी ॻाल्हि कयूं, जंहिंसां पंहिंजो राज़ ॿुधायूं या असां उहो सीक्रेट ॿुधायूं जेको हमेशह असांखे या त तंग कंदो रहंदो आहे या उन सां असांखे ख़ुशी मिलंदी आहे। ख़ासि तौर ते सीक्रेट चइबो ई उन खे आहे जेको असांजे सुकून में ख़लल विझे पियो, असांखे परेशान करे पियो या असांजे लाइ को मसइलो पैदा करे पियो। इंसानु हमेशह चाहींदो आहे त को अहिड़ो माण्हू हुजे या अहिड़ी का हस्ती हुजे जंहिंसां उहो पंहिंजियूं ॻाल्हियूं शेयर करे, जंहिंसां उहो पंहिंजो हर उहो सीक्रेट ॿुधाए जेको न ॿुधाइण जहिड़ो बि हुजे ऐं ॿुधाइण जहिड़ो बि हुजे। ॿुधाइण वारा सीक्रेट त आम हूंदा आहिनि जेके असां आम तौर ते हिक ॿिए खे ॿुधाईंदा आहियूं, दोस्तनि में, कचहरीअ में, गुफ़्तगूअ में, हर जॻह ते का न का ॻाल्हि उछले छॾींदा आहियूं या सोशल मीडिया ते, त उन जो इम्पैक्ट असांजी ज़िंदगीअ ते पवंदो आहे पियो। हाणे चवंदा उन ॻाल्हि ते त जेकॾहिं को तव्हां वटि राज़ आहे त उन खे जेकॾहिं तव्हां शेयर करणु नथा चाहियो या उनखे लिकाइणु चाहियो था त पोइ उन लाइ छा करणु घुरिजे। सभ खां पहिरीं जेको असां आम तौर ते कंदा आहियूं उहो कहिड़ो त असां पंहिंजो सीक्रेट हमेशह हिकिड़े माण्हूअ खे ॿुधाईंदा आहियूं ऐं उनखे चवंदा आहियूं त इहा ॻाल्हि कंहिंखे बि न कजां। इहो त नामुमकिन आहे, छो जो जेका शइ असां पाण वटि नथा रखी सघूं त उहो ॿियो माण्हू कीअं रखी सघंदो। सीक्रेट जेसि ताईं तव्हां वटि आहे त तेसि ताईं तव्हांजी पर्सनैलिटी, तव्हांजी ज़िंदगी, तव्हांजो किरदारु बिल्कुलु साफ़ु आईने जहिड़ो आहे। पर जेकॾहिं तव्हां का अहिड़ी ॻाल्हि कई ऐं उहो सीक्रेट आउट थी वियो त पोइ उनखे कंट्रोल करणु ॾाढो ॾुखियो हूंदो आहे, उनखे क़ाबू करणु ॾाढो ॾुखियो हूंदो आहे। तंहिंजे करे हिकु शइ जेका हमेशह तव्हांखे यादि रखणु घुरिजे कहिड़ी, कंहिंसां बि पंहिंजो सीक्रेट न ॿुधायो। जेको बि उन सां मूं अॻु में ई ॻाल्हि करे आयुसि त उन सां तव्हांजो किरदारु हमेशह साफ़ु ऐं शफ़ाफ़ रहंदो। घणा माण्हू छा कंदा आहिनि त पंहिंजो सीक्रेट कंहिं डायरीअ ते लिखंदा आहिनि ऐं डायरीअ ते पोइ उहा हुननि जी जेका बि ज़िंदगीअ जो ॻुझ हूंदो आहे, ज़िंदगी जो राज़ हूंदा आहिनि, मुहबतूं हूंदियूं आहिनि, प्यार, नफ़रतूं या दुश्मनियूं, उहे सभु उन डायरीअ में क़ैद थी वेंदियूं आहिनि। जॾहिं उहे डायरीअ में क़ैद थी वेंदियूं आहिनि त हमेशह इहो ख़ौफ़ रहंदो आहे त मता को उहो डायरी खणे या उहे ॻाल्हियूं पढ़ी वठे त पोइ जेकॾहिं उहो तव्हांजूं ॻाल्हियूं पढ़ी वियो, तव्हांजा उहा सीक्रेट्स जेके बि हुआ सीक्रेट्स उहे समूरा ॾिसी वियो त उहो आउट कंदो। उनखां पोइ तव्हांखे जेका अहसास कमतरी थींदी या जेका फीलिंग थींदी उहा ॾाढी ख़तरनाक हूंदी आहे। हाणे सुवालु थो उभिरे त पोइ भला माण्हू कंहिंसां बि ॻाल्हि करे दिलि जी न करे, कंहिंखे बि न ॿुधाए, कंहिंखे बि कुझु न चए। ख़बर अथव जॾहिं असां पंहिंजा सीक्रेट पाण वटि रखंदा आहियूं त उनजो इम्पैक्ट असांजी ज़िंदगीअ ते कहिड़ो पवंदो आहे। या असां कंहिं ॿिए माण्हूअ खे ॿुधाईंदा आहियूं, उनखे चवंदा आहियूं त इहे सीक्रेट न ॿुधाए कंहिंखे, त उनजो इम्पैक्ट छा पवंदो आहे। या त उहो हाइपर टेंशन में रहंदो आहे या हू हमेशह डिस्टर्ब रहंदो आहे दिमाग़ी तौर ते या सोच जे तौर ते। उन लाइ हाणे लाज़िम आहे त असां मुस्लमान आहियूं, असांजे लाइ हिकिड़ो बहितरीनु तरीक़ेकार इबादत जो बि इहो आहे त तव्हां रोज़ानो शाम जो कहिड़े बि वक़्त में अकेला निकिरी वञो ऐं अलाह साईं सां उहे समूरियूं ॻाल्हियूं कयो जेके तव्हां आम इंसान खे ॿुधाइणु चाहियो था। अलाह साईं तव्हांजूं ॻाल्हियूं बि ॿुधंदो, तव्हांखे जवाब बि ॾींदो ऐं तव्हांजी जेका पर्सनैलिटी हूंदी, जेका इज़त नफ़्स हूंदी, उहा बि महफ़ूज़ रहंदी। जेकॾहिं तव्हां कंहिंखे बि पंहिंजी दिलि जी ॻाल्हि ॿुधाई त पोइ यकीन ॼाणो त उहा दिलि जी ॻाल्हि गुफ़्तगूअ में तब्दील थी वेंदी, गुफ़्तगूअ में गॉसिप में तब्दील थी वेंदी ऐं उनखां पोइ उहा हर गलीअ में, चौंक ते या चौराहे ते या हर उन माण्हू वटि पहुचंदी जंहिंखे तव्हां सुञाणो था, तंहिंखे ॼाणो था। तंहिंजे करे पंहिंजूं ॻाल्हियूं पाण वटि रखो ऐं पंहिंजनि ॻाल्हियुनि खे कॾहिं बि ॿाहिरि विखेरण जी ज़रूरत न आहे। छो जो जॾहिं तव्हां उनखे विखेरींदव त उनजो नुक़सानु सिधो सं तव्हांखे थींदो। जेके बि ॻुझ आहिनि, जेके बि सीक्रेसियूं आहिनि, तव्हां ताईं हुजनि ऐं तव्हां असां सां गॾु उहे क़बर में हली वेंदियूं त तव्हां असांजो किरदारु बहितरीनु रहंदो। अलाह साईं असां सभिनी खे सिधो रस्तो ॾेखारे ऐं सिधे रस्ते ते हलण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए।